जे सूरतुल मां नंढड़े मां नंढड़ी सूरत सूरह कौसर जी तिलावत कई आहे। लफ्ज़न के लिहाज खां त नंढी आहे, पर उन जो मक़ाम ऐं उन जो शान पूरी कायनात खां वॾो। अल्लाह रब्बे ज़ुल जलाल ही पूरी कायनात इंसान ज़ात जे लाइ पैदा कई। ज़मीन इंसान जे नफ़े जे लाइ, इन में जो फसल तैयार थियनि, मेवा तैयार थियनि। ऐं आसमान मां सिज जी रोशनाई, चंड जी रोशनाई ऐं सितारनि जो चमकण, इहे सभु इंसान जे फ़ाइदे जे लाइ। जबलनि मां कुदरती चश्मा फुटनि, उन कुदरती चश्मनि मंझां केतिरियूं ई गैराबाद ज़मीनूं आबाद थियनि। इहे सभु जो सभु इंसान ज़ात जे लाइ। अल्लाह रब्बे ज़ुल जलाल हलाल जानवर पैदा फरमाया, दरियाउनि में मच्छियूं, इहे सभु इंसान ज़ात जे लाइ। आसमान में जो मींहुं वसाई, इन मां फसल आबाद थिया, इहे सभु जो सभु इंसान ज़ात जे लाइ। इंसान जे लाइ बेहतरीन पोशाक, बेहतरीन कपड़ा, बेहतरीन खुराक, इहे सभु जो सभु इंसान ज़ात जे लाइ। इहे सभु नेमतूं, सभु इनामात अल्लाह ख़ालिक़ कुल इंसान ज़ात जे लाइ पैदा कया। आया हाणे इंसान खे छा जे लाइ पैदा कया? अल्लाह फरमाए वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। अल्लाह रब्बे ज़ुल जलाल फरमाए त मां जिन्ननि ऐं इंसान खे फ़क़ति पंहिंजे इबादत जे लाइ पैदा कयो। तंहिंजे करे अल्लाह फरमाए मां इहे सभु दुनिया जूं नेमतूं इंसान ज़ात जे लाइ ऐं इंसान खे मां पंहिंजे इबादत जे लाइ पैदा कयो। हाणे जेकॾहिं इहो इंसान ऐं जिन्नात अल्लाह रब्बे ज़ुल जलाल जा नाफ़रमान बणिया, अल्लाह फरमाए लअमलअन्न जहन्नम मिनल जिन्नति वन्नासि अजमाइन। मां जिन्ननि ऐं इंसान खां जहन्नम खे भरे छॾींदुसि। इहा पूरी कायनात जे अंदरि अल्लाह ताला जेके सहूलियात पैदा फरमायूं, इहा इंसान ज़ात जे लाइ। अल्लाह रब्बे ज़ुल जलाल फरमायो अफहसिबतुम अन्नमा ख़लक़नाकुम अबसन व अन्नकुम इलैना ला तुरजऊन फतआला अल्लाहुल मलिकुल हक़्क़ु ला इलाहा इल्ला हुवा रब्बुल अर्शिल करीम वमन यदउ मअल्लाहि इलाहन आखर ला बुरहान लहू बिही फइन्नमा हिसाबुहु इंद रब्बिह इन्नहु ला युफ्लिहुल काफिरून
वक़ुल रब्बि इग़फ़िर वरहम व अंत ख़ैरुर राहिमीन। बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। अञा बुलंद आवाज़। अल्लाह रब्बे ज़ुल जलाल फरमाए तो क़ीमती हीरा यो मां तव्हां इंसान खे अजायो पैदा न कयो आहे। अल्लाह जी ज़ात बुलंद आहे। मां हिकिड़ो ॾींहुं उहो पैदा कयो आहे जेको हिसाब किताब जो ॾींहुं आहे। उन हिसाब किताब वारे ॾींहुं इंसान ज़ात जा आमाल नामा तोरिया वेंदा। अल्लाह ताला फरमाए फअम्मा मन सक़ुलत मवाज़ीनु फहुव फ़ी ईशतिर राज़िया व अम्मा मन ख़फ़्फ़त मवाज़ीनुहु फउम्मुहु हाविया वमा अदराक मा हिया नारुन हामिया। अल्लाह रब्बे ज़ुल जलाल फरमाए क़यामत जे ॾींहुं इंसान ज़ात जा आमाल नामा तोरिया वेंदा। हाणे त बुखार जी बि तौर थिए थी। अॻे माण्हू चवंदा आमाल नामा कीअं तुरंदा, निमाज़ रोज़ो ये कीअं तुरंदा। बुखार जी तौर थिए थी। अब घणो बुखार 104 डिग्री बुखार। ऐं गर्मी खे तोरियो थो वञे, सर्दी खे तोरियो थो वञे। अल्लाह फरमाए इंसान जेके अमल थो करे आहिनि त अवारिस क़यामत जे ॾींहुं इंसान जे अमलनि जी बि तौर थींदी। फरमाई वअक़ीमुल वज़न बिल क़िस्त वला तुख़्सिरुल मीज़ान। अल्लाह फरमाए इंसाफ़ वारी ताराज़ी रखी वेंदी। इंसाफ़ वारी ताराज़ी अंदरि इंसान जा आमाल नामा तोरिया वेंदा। फरमाई जंहिंजा आमाल नामनि वारो पुरगरो थी वेंदो। फरमाई अल्लाह जे नेमतुनि वारी जाइ जन्नत में हूंदो। वअम्मा मन ख़फ़्फ़त मवाज़ीन, जंहिंजे आमाल नामनि जो पुड़ हल्को थी वियो। ख़फ़्फ़त मवाज़ीन, अल्लाह फरमाए फउम्मुहु हाविया, उनजी जाइ हाविया आहे। वमा अदराक मा हिया, तव्हांखे कहिड़ी ख़बर त हाविया छा आहे। फरमाई नारुन हामिया, इहा भड़कंदड़ वाह। अल्लाह ताला चयो तव्हां असांखे पनाह दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व शफीइना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि अजमाइन। क़यामत जे ॾींहुं इंसान खे नेकी नेकी जो क़दुरु थींदो। नेकी नेकी जो क़दुरु। हदीस शरीफ में अचे थो क़यामत जे ॾींहुं हिकिड़े माण्हुनि जा आमाल नामा खोलिया वेंदा। सवाबी सवाब, सवाबी सवाब, सवाबी सवाब। उनजे आमाल नामनि मंझो हिकिड़ी नेकी खुटी पवे। अल्लाह फरमाए सुभाना वञी हिकिड़ी नेकी वठी आ त मां तोखे पंहिंजे नेमतुनि वारी जाइ जन्नत अता कयां। दिल जे अंदरि ख़्यालु कंदो त हिकिड़ी नेकी कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। मिट माइट न दोस्त अबो अम्मा है। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकिड़े नेकी जे लाइ महशर वारे मैदान ते जेको हिकिड़ो ॾींहुं 50,000 साल जो ॾींहुं आहे। इमामुल अंबिया, सरताजुल अंबिया, फ़ख्रे दो जहां हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकिड़ी नेकी जे लाइ दोस्तनि जे तरफ़ वेंदो। दोस्त इनकार कंदा असां तोखे पंहिंजी नेकी न ॾींदासीं। मिटनि माइटनि ॾे वेंदा, मिट माइट इनकार कंदा। भाइरनि ॾे वेंदा, भाइर इनकार कंदा। भेनरुनि ॾे वेंदो, भेर इनकार कंदियूं। पोइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दुनिया जे अंदरि अबो अम्मा औलाद जे मथां वधीक महिरबान हूंदा। हाणे पीउ माउ जे तरफ़ वेंदो, पीउ माउ बि हुनखे चवंदो क़यामत जे ॾींहुं बाबा अॼु असां तोखे बि हिकिड़ी पंहिंजी नेकी नथा ॾेई सघूं। फरमाई यौम यफिरुल मर्उ मिन अखीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि लिकुल्लि इम्रिइन मिनहुम यौमइज़िन शानुन युग़नीह। अल्लाह रब्बे ज़ुल फरमायो क़यामत जो ॾींहुं एॾो त ॾींहुं आहे भाउ भाउ खां बेज़ार, पीउ माउ पंहिंजे औलाद खां बेज़ार, औलाद पंहिंजे पीउ माउ खां बेज़ार,
दोस्त दोस्त का बेजार, घरवारी पांजे मुड़स का बेजार, मुड़स पांजे घरवारी का बेजार। इमामुल अंबिया फरमायो क़यामत जड़ी जेकर इंसान के कम ईंदा त पांजा नेक अमल कम ईंदा। केर उनखे नेकी न ॾींदो, हैरान परेशान सरगर्दान थी करे फिरंदो। वो बेशक जा अमाल नामा खोलिया विया, जॾहिं उन जे अमाल नामनि खे खोलियो वेंदो त रुगो गुनाह ई गुनाह, गुनाह ई गुनाह, गुनाह ई गुनाह। उन जे अमाल नामनि सिर्फ़ हिकिड़ी नेकी, अवा घणियूं नेकियूं, सिर्फ़ हिकिड़ी। अल्लाह दिल जे अंदरि ख़्यालु कंदो त मां त मूं ई दोज़ख में वेंदुसि, हे वीचारो फिरंदो बि वञो हिकिड़ी नेकी जे लाइ, मां इन खे ॾियां इहो त वञे जन्नत में, मां ॼाणा मुंहिंजो रब। खुदा जो फरमाए त उहो पंहिंजी नेकी उनखे ॾींदो उन महशर वारे ॾींहुं, जंहिं ॾींहुं इंसान खां बेज़ार हूंदो। जॾहिं उनखे अमाल नामनि जे अंदरि हिकिड़ी नेकी हूंदी उहा उनखे ॾींदो। अल्लाह रब ज़ुल जलाल त ॾिसी रहियो आहे, अल्लाह रब ज़ुल जलाल दिल जे राज़ खे ॼाणे थो। इन्नहु अलीमुम बिज़ाति सुदूर, अल्लाह फरमाए दिल जे राज़ खे बि मां अल्लाह थो ॼाणां। जॾहिं इहो हिकिड़ो नेकी पंहिंजे दोस्त खे ॾींदो, पंहिंजे उन मुस्लमान भाउ खे ॾींदो, अल्लाह रब ज़ुल जलाल फरमाए छा तूं वधी मूंखां महिरबान आहीं? अलैसल्लाहु बिअहकमिल हाकिमीन, मां हाकिमनि जो बादशाह त मां अल्लाह आहियां, शहनशाह बि मां आहियां। क़यामत जॾहिं तो मुंहिंजे बाने जे मथां महिरबानी कई आहे, हाणे मां अल्लाह तुंहिंजे अमाल नामनि खे मेसारे करे बग़ैर हिसाब किताब जे मां अल्लाह तोखे जन्नत ॾियां। बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। दुनिया दारुल अमल, अद्दुनिया दारुल गुरूर वल आखिरत दारुल सुरूर। खुदा जो फरमाए त दुनिया धोखे जो घर अथव, वल आखिरत दारुल सुरूर, खुश ऐं राहत जो जेकॾहिं घर आहे त उहो आख़िरत। दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व शफीइना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि अजमाइन। अल्लाह फरमाए इन्ना आतैनाकल कौसर, फरमाए त बेशक असां तोखे कौसर अता कयो। अल्लाह ताला हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया असां बेशक तव्हांखे कौसर अता कयो। कौसर छा आहे? हुजूर ने फरमाया त अल्लाह हर नबी खे आब कौसर ॾिनो। आदम अलैहिस्सलाम खां वठी जनाब ईसा रूहुल्लाह ताईं जेके नबी आया, अल्लाह ताला हर नबी खे पानी ॾिनो आहे, जंहिंजे पानी जो नालो आहे कौसर। फरमाई अल्लाह मूंखे बि पानी ॾिनो आहे जंहिंजो नालो आहे कौसर। उहो जीअं फरमाए त उहो आब कौसर एतिरो आहे, उनजे मथां एतिरा त गिलास ऐं प्याला रखियल हूंदा जेतिरा आसमान में सितारा ॾिसो था। अब आसमान जा सितारा पे रंगड़िया था, भला मथे जा वार पे रंगड़िया था। वो जो फरमाया तुन आब कौसर हौज जे मथां, तलाव जे मथां एतिरा त गिलास रखियल हूंदा जेतिरा आसमान में सितारा आहिनि। फरमाई उहे आब कौसर माखीअ खां वधीक मिठो हूंदो, खीर खां वधीक अछो हूंदो। फरमाई क़यामत जे ॾींहुं मुंहिंजो उम्मती ईंदो वेंदो, हिकु दफ़ो उहो आब कौसर जो गिलास पीअंदो, वरी उनखे उञ न लॻंदी। बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। मुस्लिम शरीफ जी रिवायत आहे, हुज़ूर ने फरमाया हज़रत अबू बकर सिद्दीक़
ऐं हज़रत उमर फारूक मूंखे आबे कौसर मजो पानी जा गिलास भरे ॾींदा वेंदा, मां पंहिंजे उम्मत खे प्यारींदो वियो। फरमायो ला यज़मा अबदन, इन 50,000 साल वारे ॾींहुं, हिसाब किताब वारे ॾींहुं वरी मुंहिंजे उम्मती खे जे आबे कौसर पीतो वरी उनखे उञ न लॻे। इन्ना आतैना कल कौसर। हिकिड़े सहाबी अर्ज़ कई अल्लाह जे रसूल, क़यामत जे ॾींहुं लखें किरोड़े माण्हू हूंदा, असां तव्हांखे किथे ॻोल्हींदासीं? सवाल अजीब हो। अर्ज़ कई अल्लाह जे रसूल, क़यामत जे ॾींहुं हज़ारे किरोड़े मुसलमान इंसान हूंदा ॿिया बि, असां तव्हांखे किथे तलाश कयूं, तव्हां कहिड़ी जाइ ते हूंदव? हुज़ूर ने फरमाया त मां 3 जायुनि ते हूंदुसि, 3 जायुनि। फरमाया या त मां आबे कौसर ते हूंदुसि, जंहिं जाइ ते मां पंहिंजे उम्मत खे नेकोकार उम्मत खे पाणी पियारींदुसि। जेकर तव्हां मूंखे उते न लही सघो, पोइ मां हूंदुसि मीज़ान ते, मीज़ान जंहिं जाइ ते इंसान जा आमाल नामा तोरिया वेंदा। फरमाई जेकर मीज़ान ते मां न हुजां, पोइ हुज़ूर जी फरमाए पोइ मां मक़ाम महमूद ते हूंदुसि। नाला यादि बीठा? मां या त मीज़ान ते हूंदुसि, जंहिं जाइ ते इंसान जा आमाल नामा तोरिया था वञनि, हुज़ूर जी फरमाए त मां उन ते हूंदुसि। जेकर तव्हां उते न लही सघो, मां आबे कौसर ते हूंदुसि। जेकर आबे कौसर ते न लही सघो त मां मक़ाम महमूद ते हूंदुसि। इहे 3 जायूं। ऐं मीज़ान उहा जाइ आहे जिते इंसान जा आमाल नामा तोरिया वेंदा। तंहिंजे करे मुसलमान जे मथां हक़ आहे त नेकी जो कमु जेकर करणो आहे त दुनिया में ई करे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे, कलीमुल्लाह नबी आहे। अल्लाह खे अर्ज़ कई, या अल्लाह मां तुंहिंजो नबी आहियां, मूंखे को वज़ीफ़ो ॾे मां पढ़ां। अल्लाह ताला सैयदना मूसा अलैहिस्सलाम खे फरमायो, चओ ला इलाहा इल्लल्लाह। तमाम गरजी चओ ला इलाहा इल्लल्लाह। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कई, या अल्लाह हे त सभु पढ़नि था, सॼी तुंहिंजी मखलूक पढ़े थी, मां तुंहिंजो कलीम आहियां, मूंखे को ख़ासि वज़ीफ़ो ॾे। अल्लाह फरमाए मूसा अलैहिस्सलाम चओ ला इलाहा इल्लल्लाह। वरी सैयदना मूसा अलैहिस्सलाम ने कहा, अल्लाह है तो सब पढ़न था। अल्लाह रब्बे ज़ुलजलाल फरमाए से मूसा अलैहिस्सलाम, वाकई तू मूं रब जो कलीम नबी, पर इन कलमे जो एडो अजो सवाब है ला इलाहा इल्लल्लाह, जे लफ्ज़न जे अंदर मूं अल्लाह जी तौहीद समायल है। ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह का सवाए कोई इबादत जे लाइ कोने, अल्लाह का सवाए कोई मुश्किल कुशा कोने, अल्लाह का सवाए कोई हाजत रवा कोने। इमामुल अंबिया, सरताजुल अंबिया, फख्रे दो जहां हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह रब्बे ज़ुलजलाल मूसा अलैहिस्सलाम के फरमायो, ए मूसा अलैहिस्सलाम, ताराज़ी जे हिकिड़े पुड़ में 7 ज़मीनूं 7 आसमान रखिया वञनि, सिजजण सितारा पूरी कायनात रखी वञे, ॿी ताराज़ी जे पुड़ में सिर्फ़ रखियो वञे ला इलाहा इल्लल्लाह। तौर कंदड़ जेकर तौर करे, जॾहिं तौर कई वेंदी, जंहिं पुड़ जे अंदरि लिखियल हूंदो ला इलाहा इल्लल्लाह, इहो पुड़ गरो थी वेंदो। एॾो इन जो अजर ऐं सवाब। हुज़ूर ने फरमाया अफ़ज़लु ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह व अफ़ज़लु दुआ इस्तिग़फ़ार। हुज़ूर ने फरमाया भले मां भलो ज़िक्र अल्लाह खे यादि करण जेकर आहे त ला इलाहा इल्लल्लाह, ऐं गुनाहनि खां माफ़ी तलब कजे तो आहे इस्तिग़फ़ार।
अस्तगफिरुल्लाह रब्बी तवक्कर जी जो अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबि व अतूबु इलैहि अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबि व अतूबु इलैहि हुज़ूर ने फरमाया तो भले मां भलो ज़िक्र है ला इलाहा इल्लल्लाह भले मां भली दुआ इस्तिग़फ़ार दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व शफीना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन अल्लाह ताला फरमाए इन्ना आतैना कल कौसर ए पैगंबर बेशक असां तव्हांखे कौसर अता कयो फसल्लि लिरब्बिका वनहर वो नमाज पढ़ो पंहिंजे रब जे लाइ ऐं कुर्बानी कयो इन शानिअक हुवल अब्तर बेशक तव्हांजो दुश्मन बेनसुल रहंदो इहा आयत तॾहिं नाज़िल थी इहा सूरत उन वक़्तु नाज़िल थी उन ॾींहुं हुज़ूर जो पुटु वफ़ात करे वियो हज़रत इब्राहिम हुज़ूर जे पुट जो नालो 18 महीननि जो पुटु हुज़ूर जे हंज में वफ़ात करे 18 महीना हूंदे बीबी मारिया जो हुज़ूर जे घर नालो बीबी मारिया क़िब्ती नसुल हुज़ूर जो पुटु उन ॾींहुं वफ़ात करे वियो साईं जन काबतुल्लाह मां अल्लाह जी इबादत करे ॿाहिरि अचनि पिया परियां हिकिड़ो काफ़िर अचे पियो जंहिंजो नालो आस बिन वाइल थोरी ऊंद हुई माण्हुनि हुज़ूर जिन खे सुञातो न हुज़ूर जिन काबतुल्लाह खां घर अचनि पिया आस बिन वाइल अचे पियो काबतुल्लाह जे तरफ़ माण्हुनि आस बिन वाइल खां पुछियो त इहो शख़्स केरु उहो बदबख़्त चवण लॻो त इहो अबतर हुयो अबतर उनखे चइबो आहे जंहिंखे औलाद न हुजे बेनसुल उन ॾींहुं हुज़ूर जो पुटु वफ़ात करे वियो छो त इंसान जो नसब वधंदो आहे पुट जे करे औलाद जे करे जॾहिं आस बिन वाइल इहे लफ़्ज़ चया अल्लाह रब ज़ुल जलाल सैयदना जिब्राइल अलैहिस्सलाम खे मोकिलियो इहे अल्फाज़ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि ॿुधा जेके आस बिन वाइल पियो चवे त हुज़ूर जिन जे लाइ अबतर हुज़ूर जिन जो औलाद वफ़ात करे वियो आहे अल्लाह ताला हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम खे मोकिलियो जिब्राइल अलैहिस्सलाम आयो पैगंबर जे मथां इन सूरत खे नाज़िल फरमाए इन्ना आतैनाकल कौसर फसल्लि लिरब्बिका वनहर इन शानिअक हुवल अबतर अल्लाह रब जलाल फरमाए पैगंबर तव्हांखे असां कौसर अता कयो आहे पोइ तव्हां नमाज़ पढ़ो पंहिंजे रब जे लाइ कुर्बानी कयो तव्हांजो नसुल बाक़ी रहंदो पर दुश्मननि जो नसुल ख़तम थी वेंदो हुज़ूर ने फरमायो कुल्लु तक़िय्यिन व नक़िय्यिन फहुव आली इमामुल अंबिया फरमायो हर मुत्तकी ऐं परहेज़गार मूं मुहम्मद मुस्तफ़ा जो औलाद छा फरमायो हर मुत्तकी ऐं परहेज़गार मूं मुहम्मद मुस्तफ़ा जो औलाद जीअं पैगंबर जूं घरवारियूं मोमिननि जूं माइरूं आहिनि रूहानी नबी भी पंहिंजे उम्मत जे लाइ रूहानी पीउ ऐं हुज़ूर जो पुटु वफ़ात करे ऐं उन ॾींहुं सिज किरण थियो जंहिं ॾींहुं हुज़ूर जो पुटु वफ़ात करे माण्हुनि इहा ॻाल्हि भुलाई नबी जो पुटु वफ़ात करे वियो आहे तंहिंजे करे सिज गम थो करे हुज़ूर जिन खे इहा ख़बर पई हुज़ूर ने फरमाया अशम्स वल क़मर आयतान मिन आयातिल्लाह सिज ऐं चंड अल्लाह जे निशाननि जो निशानियूं आहिनि कंहिंजे मरण सां या कंहिंजे ॼमण सां उनजो ताल्लुक न आहे अल्लाह जी मर्ज़ी आहे जीअं सिज खे रोशन कयो अल्लाह जी मर्ज़ी आहे उन सिज खे रब बेनूर ऐं हुज़ूर ने फरमायो जेकर औलाद वफ़ात करे वञे मानो उन जे मथां सब्र करे उन सब्र जो बदिलो जन्नत मिशका शरीफ़ में रिवायत आहे हुज़ूर जिन ईद वारे ॾींहुं अच्छा हुज़ूर जिन खे औरतुनि अर्ज़ कई अल्लाह जे रसूल
अवां मर्दन खे नसीहत कयो था, असां औरतुनि खे बि नसीहत कयो। हुज़ूर जो फरमात बीबी उम्मे सलमा जे घर तव्हां औरतूं गॾु थियो, मां उते अची अव्हां खे नसीहत कयां। बीबी उम्मे सलमा हुज़ूर जी घरवारी। मदीने जो औरतूं घर में गॾु थियूं, साईं जन नसीहत कयो, नेक आमाल जे बारे में नसीहत कंदे कंदे फरमायो जंहिं औरत जा 3 ॿार वफ़ात करे विया आहिनि, हुज़ूर जो फरमायो त उहा पीउ मां जन्नत। ॿी औरत उथी बिड़ी अल्लाह जे रसूल जेकॾहिं कंहिंजा 2 ॿार वफ़ात करे विया हुजनि, हुज़ूर जो फरमायो जेके जंहिंजा 2 ॿार वफ़ात करे विया आहिनि, पीउ मां सब्र कर, उन सब्र जे करे अल्लाह ताला इन्हनि खे बि जन्नत। 3 औरत उथी बिड़ी अल्लाह जे रसूल जेकॾहिं कंहिंजो 1 ॿार वफ़ात करे वञे, साईं जन वॾो इनाम ॿुधायो। हुज़ूर जो फरमायो जेकॾहिं कंहिं औरत जो 1 ॿार वफ़ात करे वञे ऐं उहा पीउ ऐं माउ उन जे मथां सब्र कनि, रब जे रज़ा ते राज़ी रहनि, अल्लाह उन जे बदिले में उनखे ॿियो औलाद ॾींदो। सब्र कयो, इन सब्र जे करे अल्लाह उनखे जन्नत। 1 ॿार। हिकिड़ी औरत वरी ॿी उथी बीठी, हुज़ूर जिन खां सुवाल कयो, अल्लाह जा रसूल मुंहिंजो फिलाणो पुटु वफ़ात करे विया, तव्हां ॿुधायो जन्नत में या जहन्नम में? जेकॾहिं जन्नत में आहे त ठीकु आहे, जेकॾहिं जहन्नम में आहे त मां एॾियूं दाहूं कंदसि जो का बि औरत मदीने में अहिड़ियूं दाहूं न कयूं। वरी ॿियो दफ़ो सुवाल कयो, हुज़ूर जिन खे जवाबु न ॾिनो। वरी 3 दफ़ो साॻियो सुवाल कयो औरत, वरी बि हुज़ूर जिन खे जवाबु न ॾिनो। साईं जन हेठि मुंहुं कयो, हेठि मुंहुं करे वरी मथे मुंहुं कयो। पोइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायसि, ए अल्लाह जी बानी, छा मुंहिंजे ज़ुबान ते तोखे यकीन आहे? फरमाई, हाओ अल्लाह जे रसूल, मूंखे अव्हां जी ज़ुबान ते यकीन आहे। हुज़ूर जो फरमायो त हाणे मूंखे जिब्राइल ॿुधायो। मां मुंहुं मथे कयो, अल्लाह आसमान जा पर्दा हटाया, मां ॾिठो त तुंहिंजे ॿार खे जन्नत जूं हूरूं हिंदोरे में लुॾाए पयूं। फरमाई, अल्लाह जे रसूल मूंखे यकीन थी वियो, मां हाणे रोईंदुसि। तंहिंजे करे हुज़ूर जो फरमायो जेको माण्हू दुनिया मां वफ़ात करे वञे, उनजे लाइ दाहूं न कयो, उनजे लाइ दुआ कयो, इस्तिग़फ़ार कयो, पंहिंजे लाइ उनजे लाइ बि अल्लाह ताला खां दुआ आहे। अल्लाह ताला तव्हां असांखे अमल